नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त समारोह शाख मां खबर ॾींदानो। सिंध तरक़ी पसंद पार्टी के मरकजी क़यादत चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे फर्जंद सरवाण मक्सी हैदर मल्ला ॾियाम अब्दुल फतह समेजो जे बेरिया टाउन केस में ज़मानत मंजूर थियण बाद आज़ाद थियल कामरेड सुमार शहर जे ॻोठ अहमद STP जे क़यादत पारां कामरेड सुमार शहर ऐं उन जे घर भातियुनि खे मुबारकबाद पेश कई। STP अॻवान ॾियाम अब्दुल फतह समेजो हैदर मल्ला पारां ख़िताब कंदे चयो वियो त गिरफ़्तारियुनि ऐं दॿा असांजे कारकुननि जा हौसला बुलंद कया आहिनि। सिंध ख़ातिर जदोजहद आख़िरी दम ताईं जारी रहंदी। सिंध हुकूमत जी रवैये जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। अॻवाननि जो चवणु हुयो त पुरअमन तहरीक खे ख़त्म करण लाइ इहो ड्रामो रचायो वियो। उन बाद STP अॻवान सरवाण मक्सी हैदर मल्ला ऐं ॾियाम अब्दुल फतह समेजो समेत ॿियनि STP जी सालगिरह जो केक काटियो। उन मौक़े ते कामरेड अकबर शर, एजाज शर, मीर आचर मरी, इस्माइल शेख ऐं ॿिया मौजूद हुआ। बाद में STP अॻवाननि पारां एंगोरनो पहुंची डॉक्टर सालेह शहर जे अशाइम में शिरकत भी कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।